वठी असांजे हिन धरणे खे कवरेज मुकमिल कवरेज पई ॾिनी ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां साथ में साथ पई ॾिनो। दोस्तो वरी बि तव्हांखे सलाम आहे, जस आहे तव्हांजा वॾा थोरा। बाक़ी जेको ही अॼु असां पंहिंजे हिन धरणे खे वाइंड अप करण जो ऐलान कयूं था, डॉक्टर साहब तव्हांखे मौक़ुफ़ ॿुधायो, विच में साईं इल्ताफ़ मशहरी जन आया आहिनि। इंशाल्लाह 10 तारीख़ ते असांजो ही मसइलो ख़ुशि असलूबी सां निबिरी वेंदो, उमेद कजे थी। ऐं उन में आऊं पंहिंजे दोस्तनि साईं डॉक्टर नियाज़ कालाणी साहब, साईं पुनल सारियो, करम खान सामटियो, मुजीब बेला, डॉक्टर नज़ीर खोखर, उनजो साथ रईस उल्फत ऐं ॿी जेका बि क़ौमी कारकुन आहिनि, उन्हनि मूंसां कल्ह खां वठी कुल्हो कुल्हे में मिलाए वेठा ऐं अॼु असांजी मौक़ुफ़ जी फतह थी आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे वाधायूं बि ॾियां थो, मुबारक बि ॾियां थो। ऐं असां अॼु ही धरणे खे फ़िलहालु 10 अप्रैल ताईं वाइंड अप कयूं था ऐं इंशाल्लाह असांजो मसइलो हल थी वेंदो। तव्हां दोस्त बि दुआऊं कंदव। वॾी महिरबानी।